अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। तमाम मेहमानान गिरामी, शायर, अदीब, लेखक, सहाफ़ी, कौमी कारकुन, शागिर्द, उस्ताद ऐं हर मकतब फ़िक्र सां वाबस्ता जेके भी साथी मौजूद आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी असीं साथियो, जीअं त अॼु ही जेको असांजो मोरो फेस्टिवल जे नाले सां मोरो जी तारीख़ में पहिरियों दफ़ो हिकिड़ो तमामु हिकिड़ो गैर रिवायती अंदाज़ सां फेस्टिवल थी रहियो आहे, उहो ज़फ़र जी यादि में जेको आहे सो मुनक़िद हुयो, जंहिंमें शागिर्दनि जा स्टॉल्स बि हुया, फूड स्ट्रीट्स ऐं उन खां अलावा ॿियूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि सेगमेंट्स उहे बि शामिल हुया। ऐं उन सां गॾोगॾु ज़फ़र जे यादि में तासुराती किताब जेको आहे उन जी बि महूरती तक़रीब हुई। उन में खां पोइ वरी जेको ॿियो सेगमेंट हुयो महफ़िल मौसीक़ी जी बि हुयो। असां चाहियो पिए त हिन शाम जे ॿाहिरि में अव्हां खे न सिर्फ़ु इल्म ऐं अदब, तइलीम ऐं मौसीक़ी इन्हनि सभिनी सां लुत्फ़ अंदोज़ कयूं, पर घड़ी अहिड़ी अची चुकी आहे जो उन घड़ीअ जे लाइ अव्हां सभिनी खे असां माज़रत कयूं था। दरअसल हिन सॼे प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ करण में हिकिड़े अहिड़े नौजवान जो किरदारु हुयो जंहिं तमामु ज़बरदस्त नमूने सां पंहिंजी महिनत कई। सरदार अहमद गुरडो, उन जे घर जे में जेको आहे उनजी चाची, उन जे नंढड़े जो इंतकाल थी चुको आहे। असां उन जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं हिन सॼे प्रोग्राम खे जेको बि कलरफुल प्रोग्राम आहे तव्हां सभिनी असांजी आमद थी आहे उन जे करे असां उहो मुलतवी कयूं था। मुख़्तसरन तक़रीब जेकी आहे उहा असां ज़फ़र जी किताब ज़फ़र पुॼाणा जी महूरती तक़रीब कराईंदासीं ऐं बाक़ी सेगमेंट्स जेके आहिनि उहे असां मुलतवी कयूं था। कंडियारो, नौशहरो, दादू, मोरो, नवाबशाह, शाहपुर जानिया, दौलतपुर, बल्कि सॼी सिंध खां जेके बि दोस्त आया आहिनि असां सभिनी खे भलेकार चऊं था। जेसि ताईं बि असां मौखी पब्लिकेशन जो आवाज़ु वियो आहे, ज़फ़र पुॼाणा किताब जो आवाज़ु वियो आहे। जिन जूं ज़फ़र सां खोड़ सारियूं मोहबतूं सियासी हवाले सां, क़ौमी हवाले सां, नज़रियाती हवाले सां, अदबी लिहाज़ खां रहियूं आहिनि ऐं यकीनन इहो असांजो आवाज़ु सॼी सिंध ताईं गूंजंदो ऐं उमेद कयूं था त हीउ सिलसिलो जेको आहे उन जा बुनियाद आहिनि, इहो सिलसिलो हर साल जारी ऐं सारी रहंदो ऐं कोशिशि हूंदी त न सिर्फ़ु हिन प्रोग्राम खे असां मुस्तक़बिल में मुनज़िम तरीक़े सां अञा वधीक कयूं। हिकिड़ो हादिसो आहे जंहिंजे करे असां हुन प्रोग्राम खे मुलतवी कयो आहे ऐं इंशाअल्लाह असां उमेद कयूं था त मुस्तक़बिल में अहिड़ा प्रोग्राम जारी सारी थींदा। अवां सभिनी जी वॾी महिरबानी।